अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिठू अरबाब आला मौजू कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ए माण्हू जेके तव्हांजे ख़ुशी ऐं उदासीअ जो अंदाज़ो लॻाए सघंदा आहिनि, वाकई इहे माण्हू ख़ासि हूंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ए माण्हू जेके तव्हांजे ख़ुशी ऐं उदासीअ जो अंदाज़ो लॻाए सघंदा आहिनि, वाकई इहे माण्हू ख़ासि हूंदा आहिनि। अगरि तव्हांखे कावड़ अचे त उहे तव्हां सां सुलह कंदा आहिनि। अगरि तव्हांखे कावड़ अचे त उहे तव्हां सां सुलह कंदा आहिनि। अगरि तव्हां कावड़ में हूंदा त तव्हांजी नरमी महसूसु कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ए माण्हू जेके तव्हांजी ख़ुशी ऐं उदासीअ जो अंदाज़ो लॻाए सघंदा आहिनि, वाकई इहे माण्हू ख़ासि हूंदा आहिनि। अगरि तव्हां अणॼाणाईअ में का ग़लती कई वञे त तव्हांखे छॾे कोन वेंदा आहिनि। अगरि तव्हां खां अणॼाणाईअ में का ग़लती थी वञे त तव्हांखे छॾे कोन वेंदा आहिनि। जॾहिं तव्हां ख़ामोश हूंदा आहियो त उहे तव्हांखे सम्झंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उहे माण्हू जेके तव्हांजे ख़ुशी ऐं उदासीअ जो अंदाज़ो लॻाए सघंदा आहिनि, वाकई इहे माण्हू ख़ासि हूंदा आहिनि। अगरि उन्हनि खां अणॼाणाईअ में का ग़लती थी वञे त उहे तस्लीम कंदा आहिनि। अगरि उन्हनि खां अणॼाणाईअ में का ग़लती थी वञे त उहे तस्लीम कंदा आहिनि। उहे तव्हांखे कॾहिं बि महिणा ताना कोन ॾींदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ए माण्हू जेके तव्हांजे ख़ुशी ऐं उदासीअ जो अंदाज़ो लॻाए सघंदा आहिनि, वाकई इहे माण्हू ख़ासि हूंदा आहिनि। अगरि तव्हां घबराईंदा आहियो त तव्हांजी हमदर्दी कंदा आहिनि। अगरि तव्हां घबराईंदा आहियो त तव्हांजी हमदर्दी कंदा आहिनि। अगरि तव्हां उदास आहियो तॾहिं तव्हांजी मुस्कुराहट ॾिसंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ए माण्हू जेके तव्हांजे ख़ुशी ऐं उदासीअ जो अंदाज़ो लॻाए सघंदा आहिनि, वाकई इहे माण्हू ख़ासि हूंदा आहिनि। अगरि तव्हां उनजे हर क़दम अगरि तव्हां उनजे तरफ़ हिकु क़दम वधाईंदा त उहे तव्हांजे तरफ़ ॿ क़दम वधाईंदा। अगरि तव्हां उनजे तरफ़ हिकु क़दम वधाईंदा त उहे तव्हांजे तरफ़ ॿ क़दम वधाईंदा। इहे जेके तव्हां सां सची मोहबत कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उहे माण्हू जेके तव्हांजे ख़ुशी ऐं उदासीअ जो अंदाज़ो लॻाए सघंदा आहिनि, वाकई इहे माण्हू ख़ासि हूंदा आहिनि।